Welcome to Time News Studios. You are watching 11 p.m. Bulletin. अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी नवाज़ शरीफ़ के शहबाज शरीफ़ जो ख़ुसूसी पैगाम पहुचाए छॾियो। शाहिद खाकान अब्बासी लंडन में नवाज़ लीग के क़ाइद नवाज़ शरीफ़ सां मुलाक़ात करे पैगाम ॾिनो। ज़रियनि मूजिब शाहिद खाकान अब्बासी नवाज़ शरीफ़ सां हिकु वधीक मुलाक़ात बि कंदो। PDM जी हिकमत अमली ऐं सेनेट चूंडुनि जे हवाले सां ॻाल्हियूं कयूं वेंदियूं। वज़ीर आज़म कोयटा ज़रूर वेंदो। वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ तर्फ़ां ख़ातिरी। वफ़ाक़ी वज़ीर चयो त मच वाक़े ते सियासी बयान न ॾियणु घुरिजनि। सान्हे जे ज़िम्मेवारनि खे कैफ़िर किरदार ताईं पहुचाइणु घुरिजे। कुझु माण्हू सियासत करे छिकताइण वारी सूरत-हाल पैदा कंदा आहिनि। वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत में इजलास दौरान मच वाक़े जी जांच में अॻभराई समेत मुल्क जी मजमूई सिक्योरिटी सूरत-हाल ते ब्रीफिंग। वज़ीर आज़म जे कोयटा दौरे बाबति फ़ैसिलो न थी सघियो। और अगर आज तक ना सिर्फ दहशतगर्द हमला कर सकते हैं मगर इंतहा पसंदी की बात भी कर सकते हैं तो फिर हमारा नेशनल एक्शन प्लान भी नाकाम है। हमारे मुल्क में जो दहशतगर्द है उनका कमर अभी तक नहीं टूटा है, लेकिन हमारा रियासत का नाकामी है कि अगर बैरून मुल्क का साजिश कामयाब होकर हमारे मासूम शहरियों को कत्ल करवा रहे हैं। मैं नहीं कह रहा हूं कि शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो को इंसाफ दिलवाए। मैं कह रहा हूं कि मेरा शहीद मजदूर जो अपना मजदूरी करते हुए उसका गला कटाया जाता है उसको जरूर इंसाफ दिलवा दो। खुदारा आओ, रियासत का काम है अपने लोगों को तहफ़्फ़ुज़ देना। रियासत माँ की तरह होती है। मुझे एहसास है इस चीज़ का कि इस माँ ने आपका हक अदा नहीं किया। हिम्मत करें और चल कर आएँ और इनकी दादरसी करें। मैं इमरान खान साहब को ये कहना चाहती हूँ कि ये लाशें रख के आपके मुंतज़िर हैं। इनकी जो तकालीफ हैं, इनकी जो लाशें हैं, उससे क्या आपकी ईगो बढ़ी? पाकिस्तान अहिड़ी धरती आहे जिते शहीदनि खे बि एहतजाज करणो पवंदो आहे। हिते हर शइ महांगी ऐं अवाम जो रत सस्तो आहे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जूं कोयटा में धरणे दौरान ॻाल्हियूं। बिलावल चयो त दहशतगर्द हमलनि मां साबित थियो त नेशनल एक्शन प्लान नाकाम आहे ऐं अञा ताईं दहशतगर्दनि जी चेल बि नाहे टुटी। इहा रियासत जी नाकामी आहे त ॿाहिरि मुल्कनि मां पाकिस्तान में दहशतगर्दनि खे मदद मिली रही आहे। मरियम नवाज़ चयो त 5 ॾींहं गुज़रण बावजूद वज़ीर आज़म इमरान ख़ान हज़ारा बिरादरी खे आथत ॾियणु नाहे पहुतो। मुतासिर कुटुंब लाश रखी अवां जो इंतज़ार करे रहिया आहिनि। रियासत मां जीअं हूंदी आहे पर अफ़सोस आहे त इमरान उहो हक़ अदा नाहे कयो। असां मच सान्हे ते सियासत नथा कयूं। मरियम नवाज़ वज़ीर आज़म सां मुखातिब थींदे चयो त जेकॾहिं अवां ज़िम्मेवारियूं निभाइण में नाकाम थी विया आहियो त पोइ बि हिमत कयो, कोयटा अचो ऐं मुतासिरनि खे आथत ॾियो। बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं मरियम नवाज़ धरणे दौरान पोरियतनि जे क़त्ल ते वारसनि सां ताज़ियत बि कई। कोयटा में रथ जमाईंदड़ सीए में 5 ॾींहनि खां धरणो हणी वेठल हज़ारा बिरादरी पारां वज़ीर आज़म जी आमद खां अॻु मक़तूलनि जा लाश दफ़नाइण खां इनकार। धरणे में औरतूं ऐं ॿार बि शामिल। मच सान्हीअ ख़िलाफ़ एहतजाज तौरु कोयटा में सॼो ॾींहुं कारोबार बंदि रखियो वियो। सिंध सूदो मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में मच सान्हीअ ख़िलाफ़ धरणा जारी। कराची में नुमाइश चौरंगी समेत 19 मुख़्तलिफ़ जायुनि ते धरणनि सबबि ट्रैफ़िक सख़्त मुतासिर। शारा फैसल, कामरान चौरंगी, नाथा खान ऐं ॿियनि इलाइक़नि में धरणा जारी। कराची एयरपोर्ट वेंदड़ रस्ता बंदि हुजण सबबि उॾामनि जो शेड्यूल मुतासिर। इस्लामाबाद, लाहौर, हैदराबाद, घोटकी, नवाबशाह, कंडियारो, कश्मोर, गाजी ख्वावर, कोटड़ी, जाम साहब ऐं ॿियनि शहरनि में बि धरणा। मच सान्हे में मुलविस जवाबदारनि खे जल्द अंजाम ते पहुचाइण जो मुतालबो।
वज़ीर आज़म इमरान ख़ान सां तुर्की जे मशहूर ड्रामे अर्तुग़ल जी बानी टीम जी मुलाक़ात। तुर्की ऐं पाकिस्तान जे सहकार सां ख़िलाफ़त वारी तहरीक जे मशहूर किरदार तुर्क लाला बाबति टीवी सीरीज़ ते तफ़सीली ॻाल्हियूं। वज़ीर आज़म चयो त पाकिस्तानी ड्रामा 80 जे ॾहाके ताईं पूरी दुनिया में मशहूर हुआ। पाकिस्तानी फिल्म ऐं ड्रामा इंडस्ट्री खे मक़ामी सक़ाफ़त खे हथी वठाइण लाइ कमु करण जी ज़रूरत आहे। पाकिस्तान में मयारी ऐं मक़ामी मवाद नशर थिए त नौजवान नस्ल खे ग्लैमराइज़्ड मवाद जो मुतबादिल मिली वेंदो, जीअं अर्तुग़ल ड्रामे में ॾिसण में आयो। मादनियात खाते जे सूबाई वज़ीर शबीर बिजारानी तरफ़ां कारूंझर जबल ते खोटाई लाइ 6 कंपनीज़ खे लीज़ ते ॾियण जो एतिराफ़। सिंध असेंबली जे इजलास में सवालनि जा जवाब ॾींदे शबीर बिजारानी चयो आहे त इलाइक़े वासियुनि जे एहतजाजनि बाद कारूंझर ते खोटाई मथां पाबंदी लॻाई वई। कारूंझर ते 36 मिलियन टन ग्रेनाइट मौजूद आहे। मामले जी जांच लाइ जुड़ियल कमेटी रिपोर्ट तैयार करे वरिती। वॾे वज़ीर आॾो रिपोर्ट पेश कई वेंदी। सिंध असेंबली जे इजलास दौरान सवालनि जा जवाब न मिलण ते नुसरत सहर अब्बासी जो गोड़ सूबाई वज़ीर शबीर बिजारानी ऐं नुसरत सहर अब्बासी हिक ॿिए सां तेज़ थी विया। नुसरत सहर अब्बासी पुछियो त मादनी वसीलनि जे खोटाई बाबति स्कीम ते केतिरो कमु थियो आहे। स्पीकर चयो त तव्हां घर जी एड्रेस ॾियो, TCS ज़रिए रिपोर्ट माणी वेंदी। सिंध हाई कोर्ट कारूंझर जबल खे आलमी विरसो करार ॾियण लाइ कमेटी जोड़ण जो हुकुम ॾेई छॾियो। कारूंझर जबल ते तहक़ीक़ जो बि हुकुम। चीफ सेक्रेटरी सिंध खे कमेटी में यूनेस्को ऐं सियाहत खाते सूधो ॿियनि शोबनि जे माहिरनि खे शामिल करण जो हुकुम। अदालत कमेटी जी रिपोर्ट 4 हफ़्तनि में तलब करे वरिती। सिंध हाई कोर्ट में कारूंझर जबल जी गैर क़ानूनी कटाई ख़िलाफ़ दरख़्वास्त दाख़िल कई वई हुई। पाकिस्तान पीपल्स पार्टी जूं इंट्रा पार्टी चूंडूं। बिलावल भुट्टो ज़रदारी बिना मुक़ाबले चेयरमैन चूंडिजी वियो। नैर बुखारी सेक्रेटरी जनरल, फैसल करीम कुंडी इंफॉर्मेशन सेक्रेटरी ऐं रुखसाना बंगश सेक्रेटरी फाइनेंस चूंडिजी विया। समूरनि उहिदेदारनि बिना मुक़ाबले कामयाबी माणी। सिंध असेंबली पार्लिमानी सेक्रेटरीज़ जी पघारुनि ऐं मरातुनि में वाध जो बिल मंज़ूर करे वरितो। 25,000 रुपया पघार खणंदड़ पार्लिमानी सेक्रेटरीज़ खे बिल मंज़ूर थियण बाद 1,60,000 रुपया पघार मिलंदी। पीपल्स पार्टी तरफ़ां PTI अॻवाननि जी मुबैना करप्शन ख़िलाफ़ अदालत वञण जो फ़ैसिलो। सरदार लतीफ़ खोसा जे सरबराही में कानूनी माहिरनि ते ॿधल कमेटी क़ाइमु। PP अॻवान नैर बुखारी चयो आहे त हुकूमत ख़िलाफ़ रेफरेंस दाख़िल करण लाइ अदालत में दरख़्वास्त दाख़िल कई वेंदी। कमेटी वफ़ाक़ी वज़ीरनि जी मुबैना करप्शन जी निशानदही कंदी। SSP सखर इरफान समो पुलिस जी मुबैना तशद्दुद में वकील मियां एजाज़ जे क़त्ल थियण वारे वाक़े जी ॿीहर जांच जो मुतालबो करे छॾियो। SSP घरू सेक्रेटरी वटि दरख़्वास्त जमा कराए छॾी। घरू सेक्रेटरी SSP सखर जी दरख़्वास्त ते IG सिंध मुश्ताक महर खां राय तलब करे वरिती। सखर पुलिस जी तहवील में मुबैना तशद्दुद दौरान वकील एजाज़ आराई क़त्ल थी वियो हो। ॿिनि DIG तरफ़ां कयल जांच रिपोर्ट्स में SSP सखर ऐं ॿियनि पुलिस ऑफिसर्स खे क़त्ल जो ज़िम्मेवार करार ॾिनो वियो हो। कराची जी मक़ामी अदालत लियारी गैंगवा जे मुख्य किरदार उज़ैर बलोच खे 3 मुख़्तलिफ़ केसिस में बरी करार ॾेई छॾियो। पुलिस उज़ैर बलोच ख़िलाफ़ हंगामनि ऐं पुलिस मुक़ाबलनि जे केसिस में सबूत पेश करण में नाकाम। अदालत पंहिंजे फ़ैसिले में चयो आहे त सबूत न हुजण जी बुनियाद ते उज़ैर बलोच खे 3 केसिस में आजो करार ॾिनो वियो आहे। जवाबदार ॿियनि केसिस में नामज़द न हुजे त खेसि आज़ादु कयो वञे। उज़ैर बलोच ख़िलाफ़ साल 2012 में पुलिस मुक़ाबले ऐं क़त्ल जे इरादे समेत 3 केस दाख़िल कया विया हुआ। अमेरिकी कांग्रेस ते ट्रंप जे हामियुनि जे हमले खां कुझु कलाकनि बाद सदर जो बाइडन जी कामयाबी जी मंज़ूरी। डेमोक्रेट सां वास्तो रखंदड़ जो बाइडन अमेरिका जो 46हों सदर बणिजी वियो। 20 जनवरी ते हल्फ़ खणंदो। कांग्रेस ते ट्रंप जे हामियुनि जी चढ़ाई दौरान चकरनि में 4 शहरी मारिजी विया। केतिरा ई पुलिस अहलकार ज़ख़्मी। कैपिटल हिल जी इमारत ते हमले ऐं भञ बाद 52 ॼणा गिरफ़्तार। वॉशिंगटन में 21 जनवरी ताईं एमरजेंसी लागू। IG सिंध मुश्ताक महर DSP CIA टंडोला यार असलम लांघा खे मुअत्तल ऐं रिवर्ट करे छॾियो। ऑर्डर में ॼाणायो वियो आहे त असलम लांघा ख़िलाफ़ इंक्वायरी हलंदड़ आहे। मुअत्तली दौरान CPO में मुक़ररु हूंदो।
सिंध सरकार सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जो मुस्तकिल डायरेक्टर जनरल मुक़ररु करे छॾियो। DG वारी इज़ाफ़ी चार्ज रखंदड़ शमसुद्दीन सुमरो खे ई साॻियो उहिदो मुस्तकिल तौर ॾिनो वियो। नोटिफिकेशन जारी। कराची में ज़ैन आफंदी जे क़त्ल वारो मामलो नओं रुख़ इख्तियार करे वियो। SSP ओभर साजिद सदोज़ई जी सरबराही में 6 रुकनी जांच कमेटी क़ाइम। पुलिस की शुरुआती जांच रिपोर्ट में फुर वाक़े में ज़ैन आफंदी के मारजण की दावा रद्द। पुलिस जो चवणु आहे त मक़तूल ज़ैन आफंदी के घर में फुर जो वाक़ो पेश न आयो हो। हथियाबंद ज़ैन आफंदी के घर में दाख़िल थिया ऐं मुलाज़मन खां संदसि कमरे जो पुछियो, जंहिं बाद जवाबदार ज़ैन आफंदी के कमरे में विया ऐं अंधाधुंध फायरिंग करे ॾिनी। पुलिस मूजिब थी सघे थो त जवाबदारनि वाक़े के फुर जो रंग ॾियण लाइ इहो तरीक़ो इख्तियार कयो हुजे। जमशेद क्वार्टर थाणे ते वाक़े जो केस दाख़िल। ज़रई यूनिवर्सिटी टंडोजाम के शागिर्दनि जा 11 जनवरी का ऑनलाइन क्लासेस हलाइण जो फ़ैसिलो। इंतज़ामिया मूजिब ऑनलाइन क्लासेस 11 जनवरी का 31 जनवरी ताईं वरता वेंदा त जीअं शागिर्दनि जी तालीम मुतासिर न थिए। अंडर ग्रेजुएट ऐं पोस्ट ग्रेजुएशन जा क्लास ऑनलाइन हलाया वेंदा। पनो आकिल भरिसां 4 ॾींहं अॻु पुरस्कार नमूने गुम थी वियल 6 सालनि जी निंगरी जो घर भरिसां खूह मां लाशत। निंगरी जन्नत चाचड़ जे वारसनि अगवा बाद क़त्ल जो ख़दशो ज़ाहिर कंदे चयो आहे त खेनि कुझु माण्हुनि ते शक आहे त हुननि निंगरी खे खंभण बाद ॿोड़े मारियो हूंदो। पुलिस जो चवणु आहे त निंगरी जे पोस्टमार्टम रिपोर्ट अचण बाद कार्रवाई अॻिते वधाई वेंदी। गढ़ी यासीन वेझो हथियाबंदनि जी फायरिंग में हिकु औरत मुस्मात भाइल मुमरानी क़त्ल। संदसि मुड़ुसु ज़ख़्मी। प्रियालो शहर में ज़ाल के मुबैना तौर कारे इल्ज़ाम में क़त्ल करण जे इल्ज़ाम हेठि जवाबदार गिरफ़्तार। पुलिस मूजिब जवाबदार नादिर शेख 5 साल शमशाद के कुहाड़ियूं हणी क़त्ल कयो। नारी जो लाश पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले। कंदकोट वेझो ॻोठ सूमर जागीरानी में पुराने तकरार तां फायरिंग में ॻोठाणो महरम जागीरानी मांझि वियो। 2 ॼणा ज़ख़्मी। वाक़े बाद धुरनि विच में छिकताण तेज़। मक़तूल जो लाश ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। पुलिस जवाबदारनि जी ॻोल्हा करण बदिरां रिवायती कार्रवाइनि में रुधल। ऐं मातली शहर के बलोच पाड़े में 4 ॾींहं अॻु अगवा ॼाणायल नारी मीरपुर बठोरो वेझो बाज़ियाब। नारी मरियम के अगवा जो केस संदसि अॻूणे मुड़ुस समेत 7 ॼणनि ख़िलाफ़ मातली थाणे ते दाख़िल आहे। मातली पुलिस मूजिब नारी के सुभाणे अदालत में पेश कयो वेंदो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइंस हमारे टियूं तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।